बिछा में यतीम ॿारनि जे स्कूल आगोश में अलख़िदमत फाउंडेशन पारां अॼु आगोश स्कूल में 1000 खां मथे वण लॻाइण जी तक़रीब रखी वई। आगोश स्कूल में वण लॻाइण वारी तक़रीब जी सदारत डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख कई, जंहिंमें आगोश स्कूल जे प्रिंसिपल अरशद जावेद, अलख़िदमत फाउंडेशन जे नायब सदर उमर फारूक, असिस्टेंट कमिश्नर हाला मुज़ाहिर अली बुरड़ो ऐं स्कूल जे ॿारनि शिरकत कई। डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ स्कूल जे ॿारनि सां ख़िताब कंदे चयो त वण लॻाइण हिकु ख़िदमत ख़ल्क़ आहे, जॾहिं त असां पूरे ज़िले मटियारी में 1 लख खां मथे वण लॻाईंदासीं त जीअं ख़िदमत ख़ल्क़ करे सघूं। आगोश स्कूल में अलख़िदमत फाउंडेशन जे नायब सदर सिंध उमर फारूक प्रोग्राम के ख़िताब कंदे चयो त अलख़िदमत फाउंडेशन पूरे पाकिस्तान में वण लॻाइण जी मुहिम शुरू करे छॾी आहे। अॼु मटियारी ज़िले जे आगोश स्कूल में 1000 वण लॻाइण जी शुरूआत कई आहे ऐं असां डिप्टी कमिश्नर सां सथ ॾींदे पूरे ज़िले मटियारी में 10,000 वण लॻाईंदासीं त जीअं ख़िदमत ख़ल्क़ करे सघूं। जॾहिं त आगोश स्कूल जे प्लॉट में डिप्टी मटियारी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख, असिस्टेंट कमिश्नर हाला मुज़ाहिर अली बुरड़ो ऐं अलख़िदमत फाउंडेशन सदर उमर फारूक, आगोश स्कूल जे प्रिंसिपल अरशद जावेद आसिफ वण लॻाए वण वारी मुहिम जो आगाज़ करे छॾियो, जंहिं बाद स्कूल जे ॿारनि वण पिणु लॻाया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।